नाज़रीन बाहो को सुबह सां 5 वरे जो बाड़ो हसनैन पुट अली गुल ट्रैक्टर ट्राली हेठियां अची चिबाड़ जी फौत थी वियो। पुलिस ट्रैक्टर ट्राली खे तहवील में वठी ड्राइवर खे गिरफ्तार करे वरितो आहे। ख़बर वांगिरियूं पिया नाज़रीन बाहो को सुबह सां 5 वरे जो बाड़ो हसनैन पुट अली गुल ट्रैक्टर ट्राली हेठियां अची चिबाड़ जी फौत थी वियो। पुलिस ट्रैक्टर ट्राली खे तहवील में वठी ड्राइवर खे गिरफ्तार करे वरितो। बाहो खुसो बरसा 5 वरनि जो मासूम बाड़ो हसनैन पुट अली गुल ट्रैक्टर ट्राली हेठियां अची चिबाड़ जी फौत थी वियो आहे। अवांखे ॿुधायूं पुलिस ट्रैक्टर ट्राली खे तहवील में वठी ड्राइवर खे गिरफ्तार करे वरितो आहे। नाज़रीन बाहो खुसो बरसा 5 वरनि जो बाड़ो हसनैन पुट अली गुल ट्रैक्टर ट्राली हेठियां अची चिबाड़ जी फौत थी वियो। पुलिस ट्रैक्टर ट्राली खे तहवील में वठी ड्राइवर खे गिरफ्तार करे वरितो आहे। खबर वांकिरियूं पिया बाहो खुसो बरसा 5 वरनि जो बाड़ो हसनैन पुट अली गुल ट्रैक्टर ट्राली हेठियां अची चिबाड़ जी फौत थी वियो। पुलिस ट्रैक्टर ट्राली खे तहवील में वठी ड्राइवर खे गिरफ्तार करे वरितो आहे। नाज़रीन आम खबर बाबत तव्हांखे अपडेट कयूं पिया। बाहू खुसो बरसा 5 वरनि जो मासूम बाड़ो ट्रैक्टर ट्राली हेठियां अची चिबाड़ जी फौत थी वियो आहे। हिन वाक़े जा वधीक तफ़सील मालूम कयूं था। शोएब हैरानी असां सां लाइन ते मौजूद आहे। शोएब वाक़े बाबत अपडेट कजो। जी बिल्कुल बाहू खुसो वेझो ॻोठ गमन गुनियो में 5 वरनि जो नेंगर हसनैन वलद अली गुल गुनियो ट्रैक्टर ट्राली हेठां अची फौत थी वियो, जंहिंखे सिधी इमदाद जे चकर खयूं वञनि पिया। तॾहिं रस्ते में दम धणी हवाले करे घर में इतला मिलण ते कैराम अची वियो। आडी 44 पुलिस बरोत कार्रवाई कंदे ट्रैक्टर ड्राइवर ऐं ट्रैक्टर खे तहवील में वठी छॾियो। जी शोएब वरी महिरबानी तफ़सील आहे।